लाड़काने को ख़बर शामिल कंदा त सूफ़िया इकरामन इंसानियत जी ख़िदमत करण सां गॾु अमुन प्यार मुहबत ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। ओलिया अल्लाह जे ॾसियल रस्ते खां परे हुअण सबबि मुआशिरो मुंझारे जो शिकार आहे। अल्लाह अज़ वजल जो ज़िक्र न करण सां माल दौलत ऐं दिली सुकून तंग थिए थो। अल्लाह जे कामिल वलियनि खे न ख़ौफ़ आहे न गम। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार जमात इस्लाहुल मुस्लिमीन तरफ़ां ब्रांच दरगाह गरीबाबाद शरीफ़ लाड़काणो में सालियाने उर्स मुबारक हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार फज़ली नक्शबंदी अलमारूफ पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जे मौक़े ते हज़रत अल्लामा साईं पीर मोहम्मद दीदा दिल गफ़ारी ताहिरी, हज़रत अल्लामा मौलाना मुफ्ती अब्दुर्रहीम नक्शबंदी ताहिरी, हज़रत अल्लामा पीर हुजूर बख्श सिद्दीकी, अल्लामा सैयद मुफ्ती मोहम्मद हसन शाह हुसैनी, अल्लामा अब्दुल कदीर शेख ताहिरी, मौलाना मोहम्मद बख्श जुणेजो ताहिरी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हुननि चयो त हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह जन अची करे गैर रस्मुनि खे ख़तमु करे शरीयत मुहम्मद ते अमल करे ॾेखारियो। संदन जे सोबत बाबरकत में रहंदड़ जाहिल माण्हू आलिम थियण सां गॾु दीन जा मुबलिग थी करे दुनिया जे कुंड कुर्छ में अवामुन्नास ताईं मुहम्मदी पैगाम खे पहुचायो। हुननि वधीक चयो त क़ुरान पाक ऐं सुन्नतुनि खां परे हुअण सबबि उम्मत मुस्लिमा मसइलनि जो शिकार आहे। क़ुरान पाक ऐं सुन्नत नबवी ते अमल करण सां असां दुनिया ऐं आख़िरत में कामयाबी माणे सघूं था।